अजमईन आमीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़रे मेराज शरीफ जे बारे में तवाजे खिदमत में कुछ मूं अर्ज़ कयो आ। उन्हीं ही सिलसिले में गुज़िरियल मज़मून के हलाईंदे मूं आयत करीमा भी तिलावत कई आ। कुछ अवां बुधी चुका आहियो, अञा काफ़ी सारो मज़मून आ जेको रहियल आ। अवां जे आॾो पेश करण जो इरादो आ। दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू शाल
मूं गुनाहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जल जलालू अमन वालू हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फ़रमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक अल्लाह जी ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे। लैलन रात जे तमाम थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम, ओ सैर शुरू थियो हरम पाक वारी मस्जिद खां, इलल मस्जिदिल अक्सा, सैर ख़त्म थियो अक्सा मस्जिद ताईं। अल्लज़ी बारकना हौलहू, उहा अक्सा मस्जिद जंहिंजे चौधारी अल्लाह सी फरमाए थो असां बरकतूं रखियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातना, इन जे लाइ असां पंहिंजे बंदे खे सैर करायो त जीअं असां उनखे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। इन्नहू हुव समीउल बसीर, बेशक उहा ज़ात यानी नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो कलाम ॿुधंदड़ बि आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात खे ॾिसंदड़ बि आहे। मां अव्हां जे ख़िदमत में अॻे जुमे ते सिलसिले कलाम खे हलाईंदे बैतुल मक़दस ताईं नबी करीम अलैहिस्सलाम जे सवारीअ जो ज़िक्र कयो हो त पाण पंहिंजे घर मां रवाना थी करे बुराक ते चढ़ी बैतुल मक़दस ॾांहुं रवाना थिया हा। पोइ जुमे जो टाइम पूरो थी वियो हो। मां चयो त इंशाअल्लाह हयाती हूंदी त तव्हांजे आॾो वरी दुबारो अॻिते इन मज़मून खे हलाइबो। अॼु मां इन कलाम खे इन जाइ खां अॻिते तव्हांजे ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ हबीब ते पढ़ंदा हलूं। दरी खोले छॾी वरी दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातना इन्नहू हुवस समीउल बसीर। हिकिड़ो लफ़्ज़ आहे लिनुरियहू मिन आयातना। अल्लाह सी फरमाए थो त नबी पाक खे अक्सा मस्जिद ताईं इन जे करे असां सैर करायो। बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातना, अक्सा मस्जिद जे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि ऐं उहे ॾेखारण जे लाइ नबी खे वठी वियासीं। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, कहिड़ियूं बरकतूं हूं जेके अल्लाह पाक पंहिंजे नबी करीम खे ॾेखारे पियो। अॼुकल्ह जा मौलवी साहब चवनि था त उते बाग़ हा। छा हुआ? अंगूरनि जा बाग़ हा, खजनि जा बाग़ हा, ॾाढ़ुनि जा बाग़ हा, सूफ़नि जा बाग़ हा। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे ॾेखारण जो। पोइ त कोटिया वठी वञेसि हा। सम्झो था? अंगूर, ॾाढ़ूं, अखरोट, बादाम, ये सभु कोटिया में घणा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातना। असां पंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे बैतुल मक़दस ताईं वठी वियासीं। उन जे चौधारी असां बरकतूं रखी छॾियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातना, इन जे लाइ त असां उन खे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। मुंहिंजा अदा इहे बाग़ न हुआ, खजूं न हुयूं, अंगूर न हुआ, ॾाढ़ूं न हुआ, जंहिंजो क़ुरान ज़िक्र करे या वरी अल्लाह
जी ज़ात हेॾो वॾो इंतज़ाम करे मलाइक मोकिले जिब्रील खे बुराक ॾेई नबी पाक जे ख़िदमत में रवानो करे ऐं हबीब बुराक ते चढ़ी खजूं बाग अंब ॾाढ़ूं ॾिसण वञे न उहे कहिड़ियूं बरकतूं हूं कहिड़ियूं अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे ॾेखारे पियो उन जे बारे में ख़ुदि मुंहिंजे हबीब पाक पाण इरशाद फरमायो आहे ज़ुल्म इहो आहे कावड़ तरी ईंदी आहे कॾहिं कॾहिं के ॾुखिया लफ़्ज़ बि निकिरी वेंदा हूंदा त अल्लाह जे हबीब जे फरमान फ़ैसिले खां पोइ बि मुला पंहिंजी टुंब टुंब ठाहे वेठा हुजनि हीअं न हो हीअं हो त पोइ वॾा कावड़ न अचे अल्लाह ताला फरमाए थो बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना बैतुल मक़दस जे चौधारी असां बरकतूं रखियूं हूं मौला तो कहिड़ियूं बरकतूं रखियूं हूं जेके पंहिंजे हबीब खे तूं ॾेखारी थो अल्लाह जो हबीब फरमाए थो क़ुबूर अंबिया उन बैतुल मक़दस में चौधारी तमाम घणनि नबियनि सगोरनि अल्लाह जे पैगंबरनि जूं क़बरूं मुबारका हुयूं अल्लाह ताला फरमाए थो क़बरुनि वारी बरकत नबियनि वारी उते हुई मां अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा हबीब मेराज ते अचो पर पहिरीं पहिरीं नबियनि जे क़बरुनि खां हाज़िरी ॾींदो आहे त जीअं क़यामत ताईं तुंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत थी पवे त क़बरुनि ते वञणु बिदअत न आहे बल्कि मुहम्मद करीम जी सुन्नत आहे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार अल्लाह जा प्यारा नबी वड़ा वड़ा उलुल आज़म नबी ख़ास करे बनी इसराइल जा तमाम घणा नबी जेके हुआ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे क़ुरान पाक जे इन आयत मां ऐं तफ़सीर मां ऐं तारीख़ मां मिले थो पियो त तमाम घणा नबी उते दफ़न थियल हुआ उते क़बरूं नबियनि जूं हुयूं बैतुल मक़दस अॻियनि नबियनि जो काबो रहियो हो अल्लाह पाक जी ज़ात फरमाए थो बारकना हौलहू ॾाढ़ूं अंगूर सूफ़ तूतन न बल्कि छा बारकना बरकतूं हूं छा अल्लाह जे नबियनि जा आख़िरी आरामगाह असांजे सिंध जे गिरोड़ी साहब फरमायो त जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध जे जाइ ते अल्लाह जा नबी हुजन वली हुजन गौस हुजन कुतुब हुजन पीर हुजन पैगंबर हुजन जंहिं जाइ ते रहंदा आहिनि आस्थाना बणिबा आहिनि मज़ारूं बणिबियूं आहिनि दरगाहूं बणिबियूं आहिनि बरकत वारियूं जायूं थींदियूं आहिनि मका को देख कर कदरे मकी मालूम होता है मकान जी जाइ मकान जो इज्जत ऐं मर्तबो मकीन जे करे हूंदो आहे जाइ जी इज्जत रहण वारे जे करे हूंदी आहे ज़मीन त ॿी बि घणी आहे भला बंगला आहिनि पर कच्ची मस्जिद में पेरो घाड़ा करे छो ईंदो आहे जो हिन जो नालो आहे अल्लाह जो घर ॿाहिरि जुती लाहींदो आहे अमीर आहे नवाब आहे मिसकीन आहे हर हारी आहे पर पहिरियों उघाड़ो करे अची हेठि वेहे थो छो त अल्लाह जो घर आहे जाइ खे कोन था ॾिसूं उन जाइ जे निस्बत खे ॾिसूं था अल्लाह ताला फरमाए थो बारकना हौलहू उन जे चौधारी बरकतूं हुयूं छा हो नबियनि जूं क़बरूं हुयूं लिनुरियहू मिन आयातिना अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब नबियनि जे मज़ारनि वटां हाज़िरी ॾींदो आहे त क़यामत ताईं तुंहिंजे उम्मत लाइ दग खुली पवे अल्लाह साईं खे त ख़बर हुई न त माण्हू फतवाऊं ॾींदा पीरनि ते हराम आहे न वञो क़बरुनि ते वञणु नाजाइज़ आहे क़बरुनि ते वञणु हराम आहे क़बरुनि ते कुबा न ठाहियो क़बरुनि ते पड़ न रखो शिरक था कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अॻे ई पंहिंजे नबी पाक खे फरमाए थो सोणा नबी तूं पेर घुमाए त क़यामत ताईं उम्मत लाइ सुन्नत बणिजी पवे शिरक कोन कबो सजदो कोन कबो तवाफ कोन कबो नाजायज़ कम कोन कबा जायज़ तरीक़े सां वञबो जायज़ तरीक़े सां हाज़िरी ॾिबी जायज़ तरीक़े सां अल्लाह जे ज़ात ऐं अल्लाह जे हबीब इजाज़त करणी आहे उन तरीक़े सां वञबो मुतलक मनो कान कबी मनो करणु ज़्यादती आहे हुज़ूर ख़ुदि फरमायो आहे नहयतुकुम ज़ियारतल क़ुबूर फज़ूरूहा मां तव्हांखे क़बरुनि जे वञण ते इजाज़त थो ॾियां त तव्हां वञी ज़ियारत कयो उन जाइ ते ॿ फ़ाइदा थींदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि मौज़ू खां ॻाल्हि ॿाहिरि पर ॿुधायां पर बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि
साईं फरमाइनि था क़बर ते वञण जा ॿ फ़ाइदा आहिनि। या नबी अल्लाह कहिड़ा? और फरमाइनि था पहिरो फ़ाइदो आहे त जेको साहिब मज़ार फैज़ वारो हूंदो, बरकत वारो हूंदो, अल्लाह जो ॿानड़ो हूंदो, उन जे क़बर ते वञण सां तुंहिंजी दिलि नरम थींदी, तुंहिंजे दिलि में अल्लाह जो इश्क़ ऐं मुहबत ऐं शौक़ पैदा थींदो। ॿियो फ़ाइदो या रसूल अल्लाह कहिड़ो आहे? पर फरमाइनि था जेकॾहिं वली नाहे, गौस नाहे, कुतुब नाहे, अमीरा, नवाबा, बादशाह हुआ, तोखे ख़्यालु थींदो कल हुकूमत पे हलाई, कल तख़्त ते वेठो हो, कल अमीर हो, ज़मींदार हो, पर हाणे हाल ही आहे जो मुजाहिदा अल्लाह पाक जे अमर सां मण मिटनि जे हेठां सुतो पियो आहे, ॻाल्हाए को नथो, घुमे को नथो, हुन जी मिल्कियत ॿिनि जे हवाले आहे। जंहिं शइ खे ज़र्रे ज़र्रे खे संभालींदो हो, अॼु उहा हिन जे यादगीरे में कोन्हे। क़बर जाने, क़याम जाने, बंदो जाने, रब जी ज़ात बाबरकात जाने, हबीब जी ज़ात। फरमाइनि था ॿियो फ़ाइदो इहो थींदो जो तव्हांखे तव्हांजी दिलि में क़बर जे ॾिसण सां ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थींदो, आख़िरत तव्हांखे यादि अची वेंदी। अरबेला अड़बंग फ़कीर दरवेश हमल फ़कीर लिगारी दरवेश थी गुज़रियो आहे, उहो थो चवे थो अरबेला अड़बंग ख़्याल वॾे जा खानहा, जल थे कऊं त कुॾाया ताज़ी तीर तुरंग, मारे जल थे मर्द मञाया वेर न पाए वंग, सहसी साज़ सरूदहा राग रिहाणियूं रंग, तन जा हाणे हमल चवे कबरुन मंझ करंग, हाणे उहे लाल ललंग खाई खाक फिटा कया। का दारा जी क़बर आहे, का सिकंदर जी क़बर आहे, का सुल्तान जी क़बर आहे, का शाहनशाह जी क़बर आहे, कंहिं अमीर ज़मींदार जी क़बर आहे, पर यार काओ बि लड़े को नथो। पर वरी उन जे भर में कंहिं फ़क़ीर जी क़बर आहे, अल्लाह अल्लाह करण वारे जी क़बर आहे, तहज्जुद पढ़ण वारे जी क़बर आहे। हैदराबाद में वञ, मीरनि जा कुबा लॻा पिया हल, कुती बि का नथी लड़े, पर मुजाहिदा पके किले जे भर में अब्दुल्लाह वहाब शाह जीलानी जी मज़ार आहे, 24 कलाक क़ुरान जी लोली लॻी पई आहे। छा आहे इहो? बादशाह त हू हुया, हुकूमत त हुननि पे कई, तख़्त हुननि जे हवाले हुआ, पर अॼु हुन जे क़बर ते बुहारी ॾियण वारो कोन्हे। बर मज़ारे मां ग़रीबा, न चिरागो न कुले, न सदाए न परे परवान सोज़द, न सदाए बुलबुले। ग़रीबनि जी क़बर ते को वञण वारो कोन्हे, पर अल्लाह अल्लाह जंहिं कयो सॼी ज़िंदगी रब खे यादि कयो, उन जी क़बर नाहे, जन्नत जो बाग़ीचो लॻो पियो आहे। तंहिंजे करे रब फरमाए थो लिनुरियहू मिन आयातना, असां पंहिंजे हबीब पाक खे चयो तो मुंहिंजा हबीब इहे कुदरत जा निशान, बरकतुल वारी जाइ, अंबिया जूं मज़ारूं हाज़िरी ॾींदा, अॻिते वेंदा। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात फरमाए थो तुंहिंजे उम्मत जे लाइ क़यामत ताईं सबक़ ऐं दर्स बणिजी पवंदो। हाणे अॻिते हलो, सलात हबीब ते पढ़ंदा हलो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। हाणे मतां रखो, सुभाणे तव्हांखे जे मयार त मौलवी साहब मिड़े ज़ोरी तव्हांखे थो चए त क़बरूं नबियनि जूं हूं, ऐं क़बरुनि वटां नबी साईं लंघियो, मिड़े बरो चिकी करे ज़ोरी लठ खणी पियो मञाए न। ॿुधो हदीस, सरकार जी हदीस ॿुधो। सरकार फरमाइनि था जंहिं महिल मां बैतुल मक़दस ॾे रवानो थियो आहियां, बुराक ते सवार आहियां, मररतो बेक़ब्र मूसा, रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही। हबीब जी ज़ात फरमाइनि था मां जीअं जो रस्ते सां गुज़र कयो, हलंदे हलंदे हज़रत मूसा जे क़ब्र वटि आयुसि। सोणे मूसा खे ॾिसां त क़ब्र में बीठो आहे, अल्लाह जी निमाज़ बीठो थो पढ़े। हदीस आहे नबी पाक जी, पाण करीम फरमाए था मररतु बिक़ब्र मूसा, मां मूसा जी क़ब्र वटां अची लॻियुसि, रायतुहू, मां उनखे ॾिठो, क़ाइमन बीठो हो, युसल्ली निमाज़ पियो पढ़े, फी क़ब्रिही पंहिंजे क़ब्र जे अंदर। हाणे त पक थी त महबूब क़ब्र वटां लंघियो, क़ब्र जे भर में हज़ूर जो गुज़र थियो,
ऐं पाण फरमाइनि था मां बीही ॾिठो मांसि त हज़रत मूसा अलैहिस्सलाम नमाज़ बीठो पढ़े। हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था अॻिते वधुसि हिकिड़ी जाइ ते आयासीं मूंखे जिब्रील चवनि या रसूल अल्लाह नबी पाक बुराक खे बीहार लहो, बुराक खे बीहारियुमि लथुसि। सल रकातैन या रसूल अल्लाह हिन महराब में महराब ठहियो पियो हो, हिन महराब में ॿ रकातूं नमाज़ पढ़। मां नमाज़ पढ़ी। मूसा हज़रत जिब्रील खे नबी पाक फरमायो जिब्रील मूंखे लाथो थी ॿ रकातूं नमाज़ पढ़ाई थी, महराब ठहियो पियो आहे। छा आहे? हाज़ा बैतुल लहम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन जाइ जो नालो बैत लहम आहे। हीअ छा आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह ताला जो मलाइक जिब्रील थो चवे या रसूल अल्लाह हिन जाइ ते सोहिणो ईसा नबी ॼाओ, ईसा नबी ॼाओ हो। हालांकि उन ज़माने में महराब मिंबर कोन हो, ईअं बीबी सगोरी ईअं कुंवारी आहे, कुदरत सां अल्लाह पाक जे अमर सां जिब्रील फूक ॾिनी आहे, ईअं हमल थियो आहे। न मर्द हथ लातो आहे, न मर्द वेझो वियो आहे। कुदरत ॾेखारे पई त मां ईअं बि कंदो आहियां। पेट में ॿारड़ो वधियो, महीना पूरा थिया, कुंवारी लॼ जे करे ॻोठ छॾे शर्म खां झंग ॾे हली वई। माण्हू छा चवंदा, दुनिया छा चवंदी? मां गुनाह त कोन कयो आहे पर एतबार कोन कंदा। माण्हू पंहिंजे ख़्याल ते हलंदा। खूहनि जा वात, माण्हुनि जा वात कंहिं बंदि न कया आहिनि। लॼ जे करे, शर्म जे करे झंग में वई। खजीअ जो सुकल वण आहे, उन जे हेठां वेठी आहे, चए पई मौला हिन हयाती खां त मौत भलो हो। नसियम कुंत नसियम मनसिया, मौला हिते मां ख़तम थी वञा हा, तबाह थी वञा हा, कुझु न हुजां हा। मौला न को हिते दाई आहे, न को संभाल वारो आहे, न का उञ बुख जो लाहिण जो इंतज़ाम आहे। अकेली आहियां, पर जे माण्हू मोह पइजी वियो, ॿार ॼाओ, माण्हू छा चवंदा? अल्लाह ताला फरमाए थो हुज़्ज़ी इलैके बिजिज़्इन नख़लत तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। ओ मरियम जंहिं खजीअ जे वण हेठां वेठी आहे, सुकल आहे, खजीअ में का शइ कान्हे, टारियूं कोन्हनि, पन कोन्हनि, थुड़ आहे। मां एतिरो चवां थो हुज़्ज़ी इलैके बिजिज़्इन नख़लत, इन खजीअ जे थुड़ जे पाड़ में हथ विझी लोॾो ॼण तुंहिंजो कमु आहे, साओ करणु मुंहिंजो कमु आहे, खजी लॻाइणु मुंहिंजो कमु आहे। पचाए खजी केरण तुंहिंजे झोलीअ में मुंहिंजो कमु आहे। खाईंदीअ त उञ बि लही वेंदई त बुख बि लही वेंदई। बीबी साहिबा देर कान थी करे रब जो अमर थियो, खजीअ जे वण में थोड़ में हथ विझी जिज़ हुन जे थोड़ में हथ विझी हीअ जो लोॾो ॾिनई, उहा सुकल खजी हिकिड़े सेकंड में साई थी वई। साई थियण खां पोइ ॿूर झलियईं, ॿूर झलण खां पोइ मिंटनि में खजियूं पची पकियूं तयार थी अची झोली में किरियूं। खजी खाइबी आहे, उञ लॻंदी आहे। हे अहिड़ियूं बर्फ़ खां वधीक थधियूं खाए पई त उञ बि लही वई त बुख बि लही वई। ऐं सूर बि छॾियो, जेको ॿार ॼमण जो दर्द आहे उहो बि ख़तम थी वियो। बिना दर्द जे, बिना सूर जे पाक साफ़ लिबास पहरियल ख़ुदा जो नबी ॿाहिरि आयो, झोली में झले चई सुभान अल्लाह। अखियूं ठरी पियूं, पर वरी लॼ शर्म त पंहिंजी जाइ ते हुजे। माण्हू छा चवंदा? पुठियां पेर खणी आया, काॾे वई? राज कढ लॻो आहे जंहिंमें ख़ुदा जो नबी ज़करिया बि गॾु आहे, उहो बि पेरनि सां गॾु पियो अचे। पेर खणंदा खणंदा परे खां ॾिठो मिली हाओ का औरत वेठड़ी आहे, हलो पेर बि ओॾे पियो वञे। अलाह ताला जे दरबार में बीवी साहिब दुआ घुरी, मौला हाणे इहे अचनि था माइट, सुञाणा थी, भाइर हन, सौट हन, अज़ीज़ हन, चाचा हन, ज़करिया नबी आहे, ज़रूर पुछंदा हे ॿार काथों वांदो थी, छा चवां? अल्लाह पाक फरमाए थो न ॻाल्हाइजां, इशारो कजां त मां सां न ॻाल्हायो, हिन ॿार सां ॻाल्हायो, पाणे ई वर्दी ॾींदो, तूं चुप करे मज़ो वेठी ॾिस। कौम आई पुछई ॿार काथों वांदो थी, फाशारत इलैहि, बीवी साहिबा ॿार ॾे इशारो कयो त मां सां न ॻाल्हायो। कालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया, ओ मरम असां हिन सां कीअं ॻाल्हाईंदासीं जेको अॼु ॼावल आहे। अॼोको ॼावल ॿार कहिड़े नमूने सां असां सां ॿुधाईंदो? असांखे तूं ॿुधाए त काथों वांदो थी। रुगो एतिरो हुननि चयो आहे त कीअं ॻाल्हाईंदो? अमर जे झोलीअ में अॼोके
चावल ॿार ॻाल्हायो आहे इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया मुंहिंजे अमर खे मयार न ॾियो मूंखे अलाह पाक जल जलालु अमन वारो किताब बि ॾिनो आहे इंजील यादि कयो हाफ़िज़ बणियो अचां थो पियो ऐं मूंखे रब करीम नबूअत जो ताज पारायो आहे उहा जाइ ही जंहिंजो नालो हो बैतुल लहम पोइ अलाह जो नबी एतबार करे वियो उनखे ॿारड़े खे पाण सां कछड़ी में खणी रवानो थियो बीबी मरियम खे पर्दो कराए पंहिंजे घर वठी वियो अलाह पाक जी कुदरत जो ऐलान थी वियो उन्ही जगह ते जाथे खजी ही उन जाइ ते अलाह जे नबीअ जे ॼमण वारी जाइ ते यादगार ठाहे मस्जिद खणी बनायो जाथे अलाह जो नबी ॼमे उहा जाइ मस्जिद बणिजे जाथे खुदा जो नबी कदम रखे उहा मस्जिद बणिजे जंहिं जाइ ते नबी आराम करे उहो रोज़ तुम रियाज़ुल जन्नत बणिजी वञे मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात जा उम्मतियो अगरि ॼमंदे ईसा खे ख़बर आहे त मां नबी आहियां छा असांजे रसूल खे ख़बर न आहे सोचे वरंदी ॾिजो मतां फिरी वञो ईसा अलैहिस्सलाम खे ॼमंदे ख़बर आहे त मां नबीउल्लाह आहियां ऐं साहिबे किताब आहियां साहिबे शरीयत आहियां ॼमण सां माउ जे झोली में हिकु ॾींहं जो ॿारु ॻाल्हाए थो जेकॾहिं ईसा खे ख़बर आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर मुला था चवनि कान्हे किताब लिखियो अथनि मां वटि पियो आहे लाड़काणे जो हिकिड़ो छितो थियो आहे मुला उन लिखियो आहे नऊज़ बिल्लाह त मुहम्मद करीम खे त 40 साल न का क़ुरान जी ख़बर ई न का ईमान जी ख़बर ई ओ मुंहिंजा अदा मां इहे रड़ियूं कंदो आहियां दाहूं कयो था त असांजे महबूब जी गुस्ताखी न कयो अरे होॾो ईसा ई तव्हां ते खिलंदा त असांजे ईसा नबीअ खे ॼमंदे ख़बर आहे तव्हांजे नबीअ खे 40 साल ख़बर न आहे पोइ कीअं तव्हांजो नबी अफ़ज़ल आहे असां चवंदासीं त तव्हां चरिया थिया हो मुंहिंजे महबूब जे उम्मत जे वलीअ में ई ॼमंदे ई ख़बर ॾिनी आहे त असां ख़ुदा जा वली आहियूं सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा अर्ज़ पे कयमि त नबी पाक अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण वारी जाइ ते दुआ घुरी नफ़िल पढ़ी सवारीअ खे वधायो आहे ऐं सवारी केतिरी तेज़ आहे यदउल हाफ़िरत इला मुंतहा नज़र हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बुराक ते चढ़िया हा उहो बुराक पहिरीं विख मके में ॿी विख उते पियो रखे जाथे नज़र पई खुटेसि जे खॾड़े ताईं नज़र आहे त खॾड़े ताईं जे सांघड़ ताईं नज़र आहे त सांघड़ ताईं जे आसमान ते नज़र आहे त पहिरीं विख ज़मीन ते त ॿी आसमान ते हुयो घोड़े जे शक्ल में पुठी घोड़े जहिड़ी खुर ख़ुदि नबी से ॿुधाया आहिनि खुर ढगे जहिड़ा समझो था न साईं पुठी घोड़े जहिड़ी खुर ढगे जहिड़ा मुंहुं इंसान जहिड़ो उनखे रब करीम नूर जा 2 पर ॾिना हा 4 पेर ऐं 2 पर पेरनि ते हले पियो परनि ते उॾामे पियो पर अजीब क़िस्म जी अलाह सवारी ठाही कीअं त हाणे जेको सफ़र हो ओ सिधो त कोन हो सुपर हाईवे त कोन ठहियल हो मुंहिंजा प्यारा दोस्त न को पाण वारो नेशनल हाईवे हो रोड ठहियल हे त जबल हा पहाड़ हा नशेब हो फराज़ हो जबल जूं चाढ़ियूं हुयूं लाहियूं हुयूं हाणे उते जो हीअं मथे चढ़े त ज़रूरु हबीब पोइते थिए वरी जे लहे त हीअं अॻिते थिए स्वार जो ज़रूरु स्वारी में हेठि मथे थिए रब थो चए त न हबीब जे बुराक जी पुठी हीअं सिधी आहे 2 पेर अॻियां आहिनि 2 पेर पोयां आहिनि हले थो सिधो पर जे चाढ़ी अचे पई चाढ़ी त कुदरती तरह अल्लाह जे ज़ात जे तरफ़ां हे पोयां पेर वॾा थी पिया वञनि ऐं हे अॻियां पेर नंढा स्प्रिंगनि वांगुरु मथे हलिया पिया वञनि पुठीअ खे लोॾो ई कोन पियो अचे उहो बैलेंस पूरो थी पियो वञे केतिरी बि खॾ मां लॻे त पोयां पेर एतिरा अॻियां पेर
हे कुदरत जी ज़ात खे वॾी ताक़त आहे साईं। यफ़अलुल्लाहु मा यशा। अॼुकल्ह बटण ते अंग्रेज़ी सिस्टम में मुंहिंजा दा बिजली ते अलाए छा खां छा ईजाद कयो वियो आहे, पर मुंहिंजे रब करीम फरमायो इंसान जॾहिं तोखे मां अकुल ॾिनो आहे त मां कुदरत जो ज़ात जी कुदरत केॾी वॾी आहे। अलाह पाक जल जलालहू मन वालो पंहिंजे हबीब जी सुवारी अहिड़ी ठाही। साईं फरमाइनि था त हज़रत ईसा वारी जाइ खां अख छिंभ में मां अची बैतुल मक़दस पहुतुसि। हिकिड़ो मसइलो यादि कजो, अॻ में ॿुधायो थमांव त महबूब फरमाइनि था त मां जॾहिं बैतुल मक़दस वयुसि सफ़र में त वाट ते मस्जिद जे चौधारी ओसे पासे 2 मील 6 मील 4 मील 8 मील सारे इलाइक़े में नबियनि जूं क़बरूं हुयूं ऐं जिथां पाण गुज़र कयूं। ऐं तव्हां ॿुधो त मूसा अलैहिस्सलाम जे क़बर वटां बि गुज़रिया, पर पाण फरमाइनि था मां जीअं जो बैतुल मक़दस पहुची बुराक तां लथो आहियां, लही दरवाज़ो खोले अंदर बैतुल मक़दस में पहुतो हां त 1.25 लख नबियनि जा हज़रत मूसा सूधा माखऊं अॻे ई कतारूं ॿधियूं बीठा आहिनि। मसइलो थोरो ॾुखियो अथव, सवलो आहे, चङो भला ॿुधायो। महबूब फरमाए थो त क़ाइमन युसल्ली, मूसा बीठो हो निमाज़ बीठे पढ़ियईं। क़ाइमन युसल्ली, बीठे निमाज़ पढ़ियईं ऐं पाण ईअं ॾिसियूं हलिया आया। सेकंड में पहुता 10 मील 20 मील 50 मील करे हबीब जी सुवारी सेकंड में पहुती। ऐं पाण फरमाइनि था त मूसा अलैहिस्सलाम मुखो अॻे ई बीठो आहे ऐं ॿिया बि नबी जंहिंजे क़बरुनि वटां लंघियुसि उहे बीठा आहिनि। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम निमाज़ पूरी कई या अध में छॾे भॼी अची पहुतो? पोइ पूरी करे ॾेखारियो, पूरी करे ॾेखारियो। बीठो आहे, रुकू करे, उन खां वरी उथे, वरी सजदो करे, वरी उथे, वरी ॿियो सजदो करे, वरी वेहे, वरी अतहियात पढ़े, वरी अतहियात खां पोइ सलाम वराए पोइ वरी क़बर मां उथे निकिरे, क़बर मां उथी का सुवारी हथ करे या पैदल हले टाइम लॻंदो न। महबूब फरमाइनि था त मां रुॻो ॾिठो मांस बीठो आहे, पहुतुसि त मां खां अॻे ई बीठो आहे। कयो पूरी अबा हाणे निमाज़ कान थी पूरी थिए, पोइ चओ त भॻई निमाज़ न बि भञंदो बि न आहे। इहा बि ॻाल्हि ॿुधी हुजेव, निमाज़ असां वियासीं हेॾे ख़ैरपुर ॾे, भोग नथो, सची ॻाल्हि अथव। मां पाण हुजां, मूंसां ड्राइवर हुजे, हिकिड़ो छोकिरो भाइटियो हुजे, ॿेपरी निमाज़ जो टाइम थियो, असांखे तकड़ वुज़ू अची हिकिड़ी मस्जिद में अल्लाहु अकबर, हुन छोकिरे हई तकबीर, मां थियुसि पेशमाम, गर्मी ही पखो जो खोलियोसीं, ख़बर हुजे कान काका खखर वेठी हुजे, अची जो पखे भरड़ा टकिया त ठक डंक हिकिड़ो मुअज़िन खे अची मुंहिंजे मथो वाराने सच पुछो अल्लाहु अकबर हिकिड़ो कयोसीं मस्जिद में, समी अल्लाह ॿाहिरि अची कईसीं घर हेॾी खखर अची लॻी छा कयूं असां त साईं मुला माण्हू हुन भॼी जान छॾाईसीं। ख़ुदा जो नबी कोन भॼंदो। ओ मुंहिंजा दा नबी नमाज़ बि कान भॻी आहे, नबी नमाज़ बि पूरी कई आहे, पर नबी क़बर में बि मौजूद आहे, पर साॻो नबी अल्लाह जो हाज़िर नाज़िर थी करे नबीअ जे आॾो बि मौजूद आहे। अहिड़े तरीक़े सां 1.25 लख नबियनि जा पंहिंजे पंहिंजे क़बरुनि में बि हुया, उन खां पोइ महबूब जे इस्तक़बाल जे लाइ बि हुया। इहो नबियनि जो जिस्म अल्लाह पाक अहिड़ो लतीफ़ बणायो आहे, जे सिज आसमान में मथे बीठो आहे। अॼु शाहपुर वारा चवनि था असांजे मथऊं आहे, शहदादपुर वारा चवनि था असांजे मथऊं आहे, ख़ैरपुर वारा चवनि था असांजे मथऊं आहे, मुंहिंजा लाड़काणे दादू वारा चवनि था असांजे मथऊं आहे। सिज त हिकिड़ो आहे, पर सभिनी जे मथां हिन टाइम ते बीठो आहे। अल्लाह पाक जे नबियनि खे ख़ुदा इन खां बि वधीक लतीफ़ बणाईंदो आहे, जो अल्लाह जा नबी तो वटि बि हूंदा आहिनि, क़बर में बि हूंदा आहिनि, आसमान ते बि हूंदा आहिनि, त मुस्तफ़ा जे इस्तक़बाल लाइ बैतुल मक़दस में बि हूंदा आहिनि।
हे नबियन जो शान आ मुला खे समझ में नथी अचे त तहां नबीअ खे हाज़ुर नाज़ुर कीअं था चओ। मदीने में भी आहे, मके में भी आहे, शाहपुर में भी आहे, खडड़े में भी आहे, शहदादपुर में भी आहे त हिकिड़ो नबी। मां तो चवां मुला तूं दिमाग़ जो इलाज कराए, वञी कुछ किताबूं पढ़, कुछ हदीसूं क़ुरान पढ़। तुंहिंजो दिमाग़ महदूद रहिजी वियो आहे, तोखे समझ में ई ॻाल्हि कान ईंदी। अल्लाह खे वॾी ताक़त आहे, रब जी ज़ात हिकिड़े ई टाइम ते पंहिंजे नबियनि खे हाज़ुर नाज़ुर करे त करे सघंदो आहे। मौलवी अशरफ अली थानवी जेको देवबंदन वहाबन जो वॾो पीर आहे, मां बेअदबी कोन थो कयां, अदब सां नालो वठांसि। ओ अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखे थो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े मुरीद चयोसि अॼु रोज़ो मां वटि छोड़िजो। ॿुधजो, पाण फरमायो तो वटि रोज़ो छोड़ींदुसि, वञी तयारी कर। मुरीद उथियो तयारी जे लाइ त साईं जे इफ़्तारी जो टाइम थिए थो। ॿियो वरी आयो, साईं अॼो को रोज़ो त मां वटि छोड़ियो। अब मां वटि को अचे मां छा चवांसि, बाबा अॼु न, अॼु मूंखे दावत आहे शहदादपुर, सुभाणे ईअं न साईं। पर खडड़े वारे खे बि चवां तो वटि ईंदुसि, शहदादपुर वारे खे चवां तो वटि ईंदुसि, वञा कंहिं ॾे। वरी टियों आयो कि भला मुंहिंजी बि दावत आहे, अॼु रोज़ो छोड़ियो। पाण फरमायो तो वटि बि ईंदुसि। अली हैती पीरान पीर जो खलीफ़ो आहे, मौजूद आहे। अशरफ अली थानवी साहब जी फतवा है, लिखे थो पंहिंजे किताब में त 39 माण्हू आया मुख़्तलिफ़ जगहुनि जा, हर हिक रोज़े खोलण जी दावत ॾिनी आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 39 सां हाओ कई आहे। अली हैती मुरीद हो न साईं, हुजाइतो हो, खिली चई साईं वींदे भैया मिड़ई डटा थोजे। को खडड़े जो, को शाहपुर जो, को लुंडे जो, को सांगड़ जो, को खिपरे जो, को शहदादपुर जो, ये मुख़्तलिफ़ 39 माण्हू सां हाओ पियो करी। कहिड़े वींदे भी मिड़ई सभिनि सां हाओ। वाह पीरान पीर गौसल आज़म जीलानी पाण फरमाइनि था अली हैती 39 माण्हुनि ॾे बि वेंदुसि, पर अॼु 40 हो तूं आहे, तो वटि बि रोज़ो खोलींदुसि। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा भाउ मुस्लमान, जमल शाम थी आहे, 40 माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते पंहिंजे पंहिंजे घरनि में रोज़े छोड़ण वारे टाइम ते वेठा आहिनि। ऐं 40 माण्हू चवनि पिया त ख़ुदा जो कसम आहे पीरान पीर असां वटि रोज़ो खोलियो आहे। 40 कसम ते ॻाल्हि कई। हज़रत पीरान पीर खां पुछियो वियो त क़िबला तव्हां किथे विया हुआ? पाण फरमाइनि था अल्लाह जे ज़ात वलियनि खे तौफ़ीक़ ॾींदो आहे, हुननि जो जिस्म मिसाली बणिबो आहे। हिकिड़ो वजूद असली हूंदो आहे, ॿिया विसाली वजूद हूंदा आहिनि। हे त 40 जॻहियूं आहिनि, पर जे 40,000 मक़ाम हुजनि त बि वलीअ जो वजूद पहुची सघंदो आहे। हे त अशरफ अली जी फतवा है पीरान पीर जी। पीरान पीर त सदियूं 100 साल 600 साल पोइ नबी खां पोइ आयो आहे, जंहिं नबी जी ज़ियारत बि कान कई आहे औलाद मुंहिंजे महबूब नबीअ जी। पर जे पीरान पीर में एतिरी ताक़त आहे, जेको पीरनि जो पीर आहे ऐं जेको मुहम्मद मीर आहे, जेको नबियनि जो सरताज आहे, उन में ताक़त आहे या न आहे? असांजे नबी में ताक़त आहे। हबीबन करीमन खुद फरमायो आहे मुंहिंजा उम्मती घर ख़ाली हुजई, ख़ाली घर में वञी दरवाज़ो खोली त चइजां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह छो चवां? पाण फरमाइनि था लिअन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीना। इन जे करे ख़ाली घर में जॾहिं तूं दाख़िल थींदो आहे सलाम मुंहिंजे मथां छो चइजां? इन जे करे चइजां जो मुंहिंजो रूह हर मोमिन जे घर में मौजूद हूंदो आहे। केतिरा मोमिन आहे हो? चो किरोड़े, अञा बि अरबे। पूरा 7 खंड हन दुनिया जा, 7 विलायतूं हन। उन्ही में मुंहिंजे हबीब जी उम्मत टिड़ी पखड़ी पई आहे। साईं फरमाइनि था मोमिन तूं जॾहिं बि घर वञ, ख़ाली घर हुजई, तालो दर खोले चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था तोखे मुंहिंजो रूह जवाब ॾींदो वालेकुम सलाम या उम्मती। ओ उम्मती तो ते मुंहिंजो सलाम हुजे। हम पुकारे इधर वो मदीने सुने,
मुस्तफ़ा की समाअत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे शम्अ-ए बज़्म-ए हिदायत पे। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगते जो वधा त सुभान अल्लाह, मूसा भी बीठो आ, इब्राहिम भी बीठो आ, सुलेमान नबी भी बीठो आ, यूसुफ जहिड़ा सोहणा नबी भी बीठा हन, वॾा वॾा उलुल अज़म नबी हीअ जो नज़र डोड़ाया हेॾा खां हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 1.25 लख नबी मां मुहम्मद जे इस्तक़बाल लाइ बीठा हन। तव्हां 1500 1200 1400 माण्हू अचो था, पर मां हीअं नज़र डोड़ाया, मूंखे त ख़बर कान्हे त कहिड़ो आयो कहिड़ो न आयो। मिड़ई ॾिसां थो पहिरीं सफ़ बि भरियल आहे, ॿी टीं चौथीं पंजी छहीं सतीं, हलो बाक़ी ख़बर त कान्हे त केरु आया केरु न आया। अरे 1500 माण्हुनि में माण्हू नथो सुञाणे सघिजे, वाह आमना जा लाल तो ता कुर्बान वञा। 1.25 लख नबियनि में हबीब सुञाणे थो त सभु नबी मां ॾिठा बीठा। कीअं सुञातई आयो त पोइ अदा 1900 हिक में जेके माण्हू मरी विया हुजनि उनखे तव्हां असां सुञाणंदासीं? पाण ॼावा ई कोन हुआसीं। 1912 ताईं 15 ताईं 20 ताईं जंहिंजी उमिरि इन खां पोइ आहे उहो त कोन सुञाणंदो, अॻे गुज़री आहे। 1.25 लख नबी त हुज़ूर खां अॻे गुज़री विया न, ॻाल्हायो अदा, अॻे गुज़री विया न, सोहणो त पोइ आयो न, पोइ कीअं सुञातई? सुञाणंदो हो। वइज़ अख़ज़ल्लाहु क़ुरान वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। अल्लाह पाक नबियन खे नबूवत ई कान पे ॾिनी, नबियन खे रिसालत ई कान पे ॾिनी, साहिब शरीयत ई कोन पे बणायो। हबीब जे अचण जो अॻे ई अल्लाह वाइदो पियो वठेनि त मुंहिंजो महबूब मुहम्मद अरबी अचेव त पंहिंजूं नबूवतूं छॾे मुस्तफ़ा ते कलमो भरजो। ऐं मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात जे ज़ाहिरी वजूद जी आमद त पोइ थी आहे, पिछाड़ी थी आहे, 1.25 लख नबियनि खां आख़िर में थी आहे। पर हकीकत में पाण फरमाइनि था कुंत नबियन व अबी आदम लमुनजदल बैनल माए वत्तीन। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्त में भी नबी हुयुसि कॾहिं जॾहिं आदम अलैहिस्सलाम अञा पाणी मिटीअ में मलाइकनि ॻोल्हियो पे मां अॻे ई नबी हुयुसि। त जेको अॻे आहे सो सुञाणे थो। ईअं न अदा, हाणे तव्हांजे रूबरू मस्जिद ठहे, तव्हांखे ख़बर पवंदी हिते कहिड़ा मिस्त्री हा, कहिड़ा राज़ा हा, कहिड़े सन में कमु शुरू थियो, कहिड़े सन में ख़तमु थियो, के दर कॾहिं लॻा, ॿाहिरां दर कॾहिं लॻा, फर्श कॾहिं लॻो, अव्हांजे रूबरू ठहियो आहे। हुज़ूर फरमाइनि था कुंतु नबिय्यन, अञा आदम आहे कोन को, नबियनि खे अलाह नबूवत जो पटको ॿधायो पे मां मुहम्मद मौजूद हुयुसि। अल्लाह ताला नबियनि खे नबूवत जो ताज ॾिनो पे मां मुहम्मद नबी हुयुसि। मुंहिंजे मौजूदगीअ में नबूवतूं मिलियूं पे। अरे जंहिंजे मौजूदगी में नबूवत मिलंदी उहो सुञाणंदो या न सुञाणंदो? सुञाणंदो मुंहिंजो मुहम्मद अरबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था सभु नबी ॾिठमि पर मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम बि बीठो हो। आख़िर मुंहिंजो ॾाॾो त हुयो न सही, मां नस्ल त हुनजे में हुयुसि न। अॻिते जो वञा त कतारूं ॿध बीही रहिया, मुसलो ख़ाली पियो आहे। पाण फरमाइनि था थोरो मूंखे हिजाब थियो त केरु पढ़ाईंदो, आख़िर को त पढ़ाए। आहिनि बि इस्तक़बाल मुंहिंजे जे लाइ आयल, पर त बि ज़ाहिरी हिजाब त कबो न सही। पाण फरमाइनि था मां बीही रहियुसि, हेॾे निहारियां हेॾे निहारियां, कंहिंखे थो अलाह जो अमर थिए, केरु थो नमाज़ पढ़ाए। हज़रत जिब्रील अमीन थो अर्ज़ु करे क़द्दिम या रसूल अल्लाह। जिब्रील क़द्दिम या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी अॻिते वधो, तव्हां खां सवा ॿिए खे ताक़त न आहे जो हबीब जे हूंदे मुसल्ले ते बीहे। अंबिया आ गए, मुरसली आ चुके,
मुक्तदी आ गए तो इमाम आ गया। नबी बि अची विया, रसूल बि अची विया, मुक्तदी बि अची विया, जमाती बि अची विया। हाणे इमामुल अंबिया खे अॻिते वधणो आहे। हबीब फरमाइनि था मां मुसल्ले ते बीठो आहियां, जिब्रील तकबीर लॻाई आहे, उन खां पोइ 2 रकातूं मां शुक्राने जो अल्लाह जी इबादत अदा कई आहे। असांजे लाइ नफ़िल हूंदो आहे, नबीअ जे मथां फ़र्ज़ हूंदो आहे। हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था पिया जंहिं महिल मां नमाज़ पढ़ाए मुसल्ले खां फिरी नबियनि जे आॾो मुंहुं करे वेठो आहियां, जिब्रील चवे थो या रसूल अल्लाह मथे मिंबर ते वेहो। सुभान अल्लाह। मज़ो हूंदो न साईं जो जमात हुजे नबियनि जी, चओ सुभान अल्लाह। जमात हुजे नबियनि जी, सभु कतारूं ॿधियूं वेठा हुजनि ऐं मिंबर ते वेहे नबियनि जो सरदार। भिटाई साहब तॾहिं फरमाईंदो आहे त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खामद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई, कलमो तह करीम ते चिट्टो चायाई, अना मौला का व अंत महबूबी, इए उताई पो लिखी ॾिनाई, ॿई सराहूं सैयद खे। जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार। अबा कंहिंजो सरदार, कंहिंजो थकाओ टाइम अञा कोन थियो आहे। जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सूहे सहाबन सथ में मंझ मस्जिद मणियादार, हाणे चारई चङा चौधार पर वाहे कांधा हबीब सां। अजीब नज़ारो हूंदो जो मुस्तफ़ा मिंबर ते हूंदो ऐं अल्लाह जा नबी मुंहिंजे हबीब जो दीदार कंदा हूंदा। सलात पढ़ त अॻिते हलूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। सरकार फरमायो जॾहिं मां मिंबर ते वेठुसि त जिब्रील चयो प्यारा आदम उथी खुतबो पढ़, तकरीर कर। हजरत आदम उथियो, महबूब से मिंबर ते आ, आदम अलैहिस्सलाम भर में बीठो आ, खुतबो पढ़ी। छा चयई? ऐं मुंहिंजा मौला तुंहिंजा लख थोरा, ख़लीफ़ो बणाई मौला तुंहिंजा लख थोरा, मलाइकनि खां सजदा करायई मुंहिंजा मौला तुंहिंजा लख थोरा, अल्लम आदमल अस्मा कुल्लहा, सभिनि शयुनि जो इल्मु ॾिनई तुंहिंजा थोरा। मौला ग़लती थी पई, दोज़ख जन्नत में वयुसि, ग़लती थी पई, जन्नत मां कढी, रोई रोई बाॾायो मां माफ़ कई तुंहिंजा थोरा। हवा मिलायई तुंहिंजा थोरा, मुंहिंजे औलाद मां पीर पैगंबर नबी पैदा कई तुंहिंजा थोरा। मुंहिंजा मौला कहिड़ा ॻाए तुंहिंजा कहिड़ा थोरा ॻायां, पर मुंहिंजा ख़ालिक सभु थोरा हिकिड़े पासे, हिकिड़ो थोरो हिकिड़े पासे। कहिड़ो थोरो जो अॼु मूंखे मुस्तफ़ा जे पुठियां नमाज़ नसीब कई थी। वाह जो ॻाल्हि कयई, अदा ॻाल्हि भली आहे न साईं। सभु थोरा, नबूअत ॾिनई, ख़िलाफ़त ॾिनई, इल्मु ॾिनई, ख़ता कयमि वरी माफ़ कयई, जन्नत जो हक़दार बणाई, मुंहिंजे औलाद मजा पीर पैगंबर नबी पैदा कयई। वॾा थोरा हल, पर ही थोरो लख लहे जो अॼु आमिना जे लाल जे पुठियां निमाज़ बीठो थो पढ़ा। घणी निमाज़ां पढ़ियई? अलाए छो थकिजी पिया हो। निमाज़ूं घणियूं अबा? हिकिड़ी। चंदो अॼु कोन थो घुरांव, ॾींदव त वरी मनव कान्हे, बाक़ी अॼु कोन थो घुरांव। ॿ टे जुमा छॾे पोइ वरी धकु कजे न। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ी निमाज़, उन जो नबी शुक्र बीठो थो करे। छा पियो करे?
या का वाकई मामूली गाल काने सोना जो महबूब जे पुछा नमाज पढ़जे तमाम वडी गाल तमाम अल्लाह जे नबी के न जो कदरा जो शुक्र पियो करे हाने मां तो खां पुछा तो फैसलो तो थे जेकॾहिं आदम हिकिड़ी नमाज पढ़े उन जा शुक्र गाए वाह सिद्दीक तो ता कुर्बान सजी जिंदगी मुस्तफा जे पुछा नमाज पढ़े वाह फारूक वाह उस्मान वाह हैदर करार वाह सोना हसन हुसैन वाह मुझे मोहम्मद जा सहाबियो अवां ता कुर्बान वञा हिकिड़ी हिकिड़ी नमाज जो नबी थोरो पिया ॻाइनि तव्हां खे मुस्तफा जे पुठियां 23 साल नमाज़ूं नसीब थियूं मुझे महबूब जे गुलामनि जो वॾो शान आहे नबूअत जे शान खे कोन था पहुचनि पर वरी ॿिए पासे निहार त वॾो शान अथनि एॾो शर्फ़ आहे हिकिड़ी दीदार जे घड़ीअ जे लाइ झलक जे लाइ नबी पाक अलैहिस्सलाम जे लाइ नबी सिकंदा विया ऐं मुंहिंजे हबीब जा गुलाम मुंहिंजे महबूब जे भाकुर में सुता पिया खुदा मदीने पाड़ पटई तोखे असांखे खुदा मदीने घुराए चवामीन वञ मदीने शरीफ में हुजूर जे रोज़े में हज़रत सिद्दीक भी गड्डा त उमर भी गड्डा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा अकलो होई तां चल मदीने इश्क होई तां चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यार डाडे चौ बण यार नबी दे डाडे डाडे बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा मुझे महबूब पाक सां सिद्दीक भी गड्डा त फारूक भी गड्डा साईं फरमाइनि था हिकु ॾींहं जे लाइ न क़यामत ताईं मूंसां भाकुर में गॾु हन मूंसां गॾिजी उथंदा उन खां पोइ हज़रत नूह थियो नूह अलैहिस्सलाम बि ख़ुतबो पढ़ियो मौला 950 साल क़ौम खे सॼुमि 45 माण्हू मुस्लमान थिया हुकुम कई बेड़ो ठाह बेड़ो तारियुमि या अल्लाह तूफ़ान में बेड़ो लुॾण लॻो ॿुॾण जे जमल वेझो आयो आहे तो मूंखे अमर फरमायो आहे त उक्तुब अलैहि इस्म मुहम्मद इन बेड़े जे मथां मुंहिंजे मुहम्मद जो नालो लिख पाण ई तुंहिंजो बेड़ो तरी पवंदो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े सो थोड़ो बि थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे कंहिंजे सदके था बेड़ा तरन था इंशाअल्लाह असांजी गरीबाणी बेड़ी महबूब जे हथ में आहे हाँ या न मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे लाइ नूह अलैहिस्सलाम तो चे मौला जंहिं वक्त में मुंहिंजो बेड़ो हबीब जे नाले सां तरियो ऐं मुंहिंजा मौला इहे सभु तुंहिंजा थोरा हिकिड़े पासे पर अॼु मुस्तफ़ा जे पुठियां निमाज़ नसीब कई थी हिकिड़ो थोरो हिकिड़े पासे हाणे कहिड़े नबी जा ख़ुतबा ॿुधायां 1.25 लख ख़ुतबा त ईंदड़ साल ताईं बि पूरा कोन थींदा ईअं न था पर ईअं हाणे सम्झो त ईअं इहा ॻाल्हि हर हिकु चवंदो वियो आख़िर में वारो आयो मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ो करे या रसूल अल्लाह अदा जे 5 मिंट नबी ख़ुतबे में वठे त 1.25 लख हाँ साईं 1 लख जा 5 लख मिंट 1.25 लख जा 25,000 उहे 75,000 उहे मिंट थियनि उन खां बाद में मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि 5 लख हिकिड़ा ॿिया अन खां सवा उन जा कलाक कढ केॾो ॾिघी मजलिस थी हूंदी
पर मुंहिंजा अदा है सॼो सफ़र मेराज जो हेॾां केॾो तवील अरसो गुज़रियो आहे, अञा अर्श ते कोन वियो आहे, अञा लामकान तां मोटियो कोन आहे, अञा जन्नत जा सैर कोन थिया, पर हेठि छा हाल आहे, ज़ंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मुहम्मद। पाण मोटी आया कुर्बान नबी करीम तां जेको कड़ो खोले विया सो लुडियो पे, बिस्तरे मां उथी विया हा सो बिस्तरो गरम लॻो पियो आहे, वज़ू फरमाए चुका हा, वज़ूअ जो पाणी अञा हलियो पे, हबीब जी ज़ात खे हेठि लम्हो बि कोन गुज़रियो आहे, मथे कई 100 सालनि जा गुज़री विया। आख़िर में हुज़ूर ख़ुतबो ॾियनि था, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी खातमल अंबिया, ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख थोरा जो मां मुहम्मद करीम खे आख़िरी नबी बणाई, मूंखे सैयदुल अंबिया बणाई, बेयदी लिवाउल हम्द, मौला मुंहिंजे हथ में हम्द जो झंडो ॾेई छॾी, आदम व मलदूनहु तहत लिवाई, ओ मुंहिंजा मौला 1.25 लख नबियनि खे मुंहिंजो ताबेदार बणाए मुंहिंजे कढ लॻाए छॾी, ओ मुंहिंजा मौला लख तुंहिंजा एहसान मां मुहम्मद मिठे जे मथां जो केसी ताईं क़यामत में को न वेंदो जेसी ताईं मां मुहम्मद जन्नत जो दरवाज़ो न खोलियां। ऐं रब करीम तुंहिंजी ज़ात बाबरकात कुर्बान वञा, मूसा अलैहिस्सलाम तोखे मिनथूं कंदो रहियो, तूं चवंदो रहे रब ला रब अरनी, जवाब मिलंदो रहियो लन तरानी, मूसा ॾिसी कोन सघंदे, मां मिनथ बि कान कई थमां मौला पाण करम करे मूंखे ला मकान जो सैर पियो कराई। खुदा जो शान निरालो आहे। हबीब जी ज़ात खे जॾहिं जिब्रील उथारियो हो, कंहिं उथारियो हो त महबूबन पुछोसि त छो मूंखे जाॻायो थी, मूंखे छो जाॻायो थी, मां सुतो पियो छो जाॻो थो, वही खणी आयो आहे न साईं, को अल्लाह जो पैगाम आहे न साईं, छो जाॻायो थी, यही समा था आला हजरत मौलाना शाह अहमद रजा फरमाए तो यही समा था कि पै के रहमत खबर ये लाया के चलिए हजरत, यही समा था कि पै के रहमत खबर ये लाया के चलिए हजरत, कुशाद है वो कुशाद है वो तुम्हारी खातर कलीम पर बंद रास्ते थे, मुंहिंजा महबूब जेके कलीम जा दग बंद हा अॼु रब तो लाइ खोलिया आहिनि। यही समा था कि पै के रहमत खबर ये लाया कि चलिए हजरत, कुशाद है वो तुम्हारी खातर कलीम पर बंद रास्ते थे, मुझे महबूब पाक जी ज़ात बाबरकात सब नबियन खां मोकिलाए पाण फरमाइनि था नबीओ तव्हांजी महिरबानी आयो दीदार थिया ख़ुतबा ॿुधव, हाणे तव्हां इते रहो मां वञा थो। इहा अथव पहिरीं मंज़िल जेका पूरी थी, हाणे ॿी मंज़िल वरी जॾहिं शुरू थिए टाइम पूरो थी वियो, अल्लाह कंदो हयाती हूंदी त ॿी मंज़िल खां हलंदासीं, हाणे महीनो ख़ैर जो पूरो थी वियो, ही तक़रीबन आख़िरी जुमो आहे रजब शरीफ़ जो, मेराज शरीफ़ नी अक्सा ते पहुतो आहे, हाणे आसमाननि जो सैर जेकॾहिं हूंदो नसीब में त बयान कंदासीं। अल्लाह साईं चल तव्हां असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए, अल्लाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, महबूब पाक जी महबत नसीब फरमाए, सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे मेराज खे सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जन दोस्तन सुनतन पढ़िया सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।